अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले तालके हाला मां अली असगर खां मिली। कहाणी आहे दौलत जो नशो। कंहिं बादशाह जो हिकिड़ो ख़ासि हजाम हूंदो हो, जेको हूअं त सऊं सुबतो माण्हुनि जहिड़ो माण्हू हो, पर हजामत कंदे कंदे ॻाल्हियुनि मथां ॻाल्हियुनि में जो अची पवंदो हो त बसि ई कीन कंदो हो। बादशाह खे बि ईंदो हो मज़ो, सो वेठो हिन जूं उबारियूं न वारियूं ॻाल्हियूं ॿुधंदो हो। हजाम जी हिकिड़ी ॾाढी अजीब आदत हूंदी हुई, जंहिंखां बादशाह खे कावड़ बि ॾाढी ईंदी हुई, पर हुनखे आदत खां मजबूर ऐं चरियो सम्झी खणी माठ कंदो हो। हजाम जी आदत हुई त बादशाह जी संवारत ठाहींदे ठाहींदे किथां जूं ॻाल्हियूं किथां पियो आणींदो ऐं ईअं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे को न को मौक़ियो कढी बादशाह खे चवंदो हो त साईं, मुंहिंजो पुटु बि अची जवान थियो आहे, हज़ारनि में हिकिड़ो आहे। अव्हां जे जीअं बचे वॾी शहज़ादीअ बि अची सामाई आहे। जे मेहर जी नज़र करे शहज़ादीअ जो संग खणी मुंहिंजे पुट खे ॾियो त जेकर मुंहिंजो पुटु बि अॾिजी पवे ऐं शहज़ादी बि वञी शींहं कुले चढ़े। हजाम जी इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह खे कावड़ हिकिड़े पासे ईंदी हुई त खिल ॿिए पासे, ऐं कॾहिं कॾहिं जॾहिं हू चर्चे भोग जे ख़्याल में हूंदो तॾहिं खिली हजाम खे चवंदो हो त चङो, पर हाणे कुझु मोहलत ॾे त आउं राणीअ ऐं शहज़ादीअ सां सलाह करे वठां। कुझु ॾींहं त इहो किसो ईअं हलंदो रहियो। आख़िर हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे वज़ीर सां सलाह कई ऐं पुछियांईसि त वज़ीर कुल जा वीर, हीअ मामत परूड़े ॾे त हिन हजाम मूंखे घणे वक़्त खां एॾो तंग कयो आहे, सो आख़िर कहिड़ी ॻाल्हि जे ज़ोर ते मूं हाकिम खां संग जी घुर थो करे। वज़ीर बादशाह खां वीचार करण जी मोकल वरिती। ॿिए ॾींहुं वज़ीर बादशाह खे ॿुधायो त जीअंदा क़िबला, हीअ मोह त दौलत जो ई थी सघे थो जो हजाम बादशाह खां संग घुरे, मगर सवालु आहे त कीअं ख़बर पवे त हिन वटि केतिरी दौलत आहे ऐं किथे आहे। आख़िर वज़ीर बादशाह सां सलाह करे हजाम जे घर खे धाड़ो हणायो। धाड़ेल हजाम जे घर खे ॿुहारी ॾेई विया। वज़ीर ऐं बादशाह सम्झो त हजाम जो बचिड़ो हाणे एतिरी जुरत करे न सघंदो, पर ईअं न थियो। ॿिए ॾींहुं हजाम संवारत करण वक़्तु जॾहिं तरीअ ते पाकीअ खे तिखो करणु लॻो तॾहिं वरी बादशाह खां साॻीअ तरह संग जी घुर करणु लॻो। उन वक़्तु त बादशाह वरी बि खिली हिन खां मोहलत घुरी जिंद छॾाई। ॿीअ राति वज़ीर छा कयो जो जंहिं फ़र्श मथां बीही हजाम संवारत कंदो हो, उहो राति विच में खोटरायईं। छा ॾिसे त मार फ़र्श जे हेठां ख़ज़ाने जूं देगियूं पूरियूं पियूं आहिनि। वज़ीर सम्झी वियो त महलात में इहो पूरियल ख़ज़ानो बादशाह जे वॾनि जो रखियलु हो। हाणे जॾहिं हजाम संवारत ठाहिण लाइ अची उन ई हंधि बीहंदो हो तॾहिं कुदरत सां मग़ज़ चरख़ थी वेंदो हुअसि ऐं बादशाह खां संदसि धीअ जो संग घुरंदो हो। वरी जॾहिं उन ई हंधां उथंदो हो, पासे थींदो वेंदो हो, तॾहिं माण्हुनि जहिड़ो माण्हू। पोइ त हिन हुतां सभु सोन रुपया कढाए वरी राति विच में ई फ़र्श ॿधाए छॾियो। ॿिए ॾींहुं दस्तूर मूजिबि हजाम संवारत ठाहिणु आयो तॾहिं बादशाह सां कुझु ई कीन। आख़िर बादशाह चयसि त तो मुंहिंजी वॾहर धीअ जो संग घुरियो हो, भला हाणे तयारी कर। हजाम खे अची थड़कणी लॻी, चप ख़ुश्क थी वियसि। ॾकंदे ॾकंदे चयईं त बादशाह सलामत, हीउ छा पिया चओ? अव्हां जे बानीअ जो ॿारु हजाम, किथे मां किथे अमीं। बादशाह मूं ईअं साईं जन खे कीअं चयो हूंदो? ईअं अधो गाबरो बि ॿ चारि लफ़्ज़ ॻाल्हाए हजाम वीचारो बेहोश थी किरी पियो। बादशाह मथसि गुलाब ऐं अतरु छिड़कराए खेसि होश में आंदो। उन ॾींहं खां पोइ वरी कॾहिं बि हजाम बादशाह सां पंहिंजे पुट जे अॾजण ऐं शहज़ादीअ जे शींहं कुले चढ़ण जी ॻाल्हि कान कई। हिकिड़े ॾींहुं बादशाह वज़ीर खां पुछियो त वज़ीर, उहा आख़िर कहिड़ी ॻाल्हि हुई? वज़ीर अर्ज़ु कयो त जीअंदा क़िबला, हीअ सभु दौलत जो नशो आहे।